21 दिसंबर साल जो आख़िरी ॾींहुं। अॼु वक़्तु असां खां को सवाल नथो पुछे, बसि ख़ामोशीअ सां हिसाब घुरे थो। छा विञायोसीं, छा हासिल कयोसीं ऐं कहिड़ा ख़्वाब असीं सुभाणे ते टारे छॾिया। कुझु माण्हू रस्ते में विछड़ी विया, कुझु यादूं दिलि में रहिजी वयूं, कुझु वादा अधूरा रहिजी विया ऐं कुझु ज़ख़म वक़्त सां ॻाल्हाइण सेखारे विया। ही आख़िरी ॾींहुं असांखे डिॼाइण नथो अचे, ही असांखे यादि ॾियारण अचे थो त जेकॾहिं साह बाक़ी आहे त कहाणी बि बाक़ी आहे। सुभाणे नओं साल हूंदो, पर अॼु पाण सां सच ॻाल्हाइण जो ॾींहुं आहे। जेको गुज़री वियो तंहिंखे सबक़ बणाए ऐं जेको अची रहियो आहे तंहिंखे उमेद, हिम्मत ऐं सचाई सां भलीकार कर। छो त वक़्तु बदिलजण खां अॻु इंसान खे पाण बदिलजणु घुरिजे।